अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इन वक्त असां शिकारपुर जे घंटाघर चौक ते मौजूद आहियूं। मां तव्हांखे 2-4 ॾींहं पहिरियां मदई जी शहर जे मुर्गी फ़रोशन जे हवाले सां जेका रिपोर्टिंग कई हुई त उते जेको गोश्त जो रेट हुयो उहो मुख़्तलिफ़ रेट हुयो। अचो त अॼु शिकारपुर जे इन मंडी खे चेक कयूं त हिते जेको गोश्त जो रेट आहे उहो छा आहे। भाऊ हिते मुर्गीअ जो रेट घणे था हलायो किलो? 500 रुपया। शिकारपुर जे घंटाघर चौक ते बीठा आहियूं। हिते तव्हां वटि स्लेट प्लेट न आहे लॻियल काई बि? को रेट जी कोन्हे का लिस्ट लॻियल? अच्छा, हेॾे अंदरि लॻियल आहे। भाऊ जेको आहे तव्हां इहो गोश्त जेको आहे हर क़िस्म जो 500 रुपया किलो आहे। हुन में बुकी जेरो वग़ैरह उहो न विझंदा आहियो? ख़ालिस गोश्त आहे। इहो 500 जो रेट कॾहिं वठी थो हले जी? 4 ॾींहं खनि थिया आहिनि। अघ में वधीक हो थोरो घटि हुयो? 460 रुपये हो। 4 ॾींहं अघ में शिकारपुर में 460 रुपया किलो हुयो साफ़ मुर्गी हो। ऐं कची मुर्गी माना सालिम मुर्गी हुन खां पुछा कंदासीं। ठीकु आहे। त हीअ हाणे माना जेको आहे उहो वधी करे 500 रुपया थी वियो आहे रेट। किचिरो जेको आहे घणे तव्हां माण्हू हलाईंदा हो? न हलाईंदा हो? किचिरो काॾे कंदा हो? हे जेको आहे गाड़ी मुफ़्त में खणी ईंदी आहे? मुफ़्त में त न खणंदी आहे। अधो नाज़रीन अचूं था पिया हिते। हीअ जेको आहे दोस्त आहे मुर्गी फ़रोश। भाऊ तव्हां इहो ॿुधायो त गोश्त जेको आहे कीअं था हलायो मुर्गी जो? मालिक तव्हां हो न हिते टेबल ते वेठा हो? प्लेट त इहा लॻियल आहे माना 500 रुपया किलो हिन ते लिखियलु आहे। ऐं जेको आहे कची मुर्गी कीअं था हलायो? मुर्गी सालिम घणे था हलायो? मुर्गी भाऊ सालिम बि त हलाईंदा हो न? हा सदर त हिते तव्हां सालिम मुर्गी न हलाईंदा हो? सिर्फ़ु गोश्त हलाईंदा हो? अच्छा भाऊ जेको आहे गोश्त में किलो जेको 500 रुपया हलायो त 500 कॾहिं थियो आहे? अच्छा महीनो सवा थी वियो आहे उहो 500 आहे। 460 खां 500 जे अंदरि माना महीनो थियो आहे इहो गोश्त ईअं ई थो हले। हाणे 500 कॾहिं थियो आहे? इहो 2-3 ॾींहं माना हफ़्तो थियो आहे। अच्छा हुन में तव्हां जेरो बुकी बि विझंदा हो या? जेरो बुकी खां अलावा सालिम गोश्त माना 500 रुपया किलो शिकारपुर जे हिन घंटाघर चौक ते हींअर बीठा आहियूं। तव्हां बि भाउ गोश्त वठणु आयो? अच्छा तव्हां गोश्त जेको आहे अॼु काउंट ईअं आहे त हुन खां पोइ गोश्त वठणु आया हो? अच्छा कराची में तव्हां इहो मुर्गी वठंदा हो? हुते घणे किलो आहे हुते? 680 कराची में ऐं हिते शिकारपुर में 500। रियायत कनि था? घणी था कनि? 20 रुपया रियायत कनि था। तव्हां भाऊ सां गॾु आया हो? ठीकु आहे। अमा तव्हां हे माना इहो छा जेरा बुकियूं इहे छा था खणो? माना चर्बी आहे मुफ़्त में थो वठे पैसा थो वठे? 50 वठंदो आहे। 50 रुपये में माना इहो जेतिरी खणो या तोर वठंदो आहे? तोर घणी आहे? 50 में वधी अथव त तोर कराई हूंदव न? अच्छा तोर जी ख़बर न आहे त केतिरी तोर करे? मां साहब बि आहियां कमांडो पंवर सचाई न्यूज़ वारो। सचाई जो? हा बस हिकिड़ो अटो सस्तो न आहे दुकानदार वटि उहो ॾियनि था पर मुर्गी खे फोकस छो कयो वियो आहे? मक़सदु हर ॻाल्हि में मुर्गी खे फोकस आहे मक़सदु। हुते कराची में 680 रुपये मिले थो, हिते 500 रुपये मिले थो। माना हिकिड़ी मुर्गी फोकस आहे, ॿी का शइ फोकस छो न आहे? शिकारपुर में अहिड़ा क्रिमिनल थियनि था, ॿार खणी था वञनि नंढा नंढा। हुन अलिफ़ा शहीद खां ॿार खणी विया, अलाए केतिरा एतिजाज थिया, पोइ मोटियो आहे। प्रिया कुमारी खणी विया जेका अञा ताईं ज़ाहिर न थी आहे। माना तव्हां साफ़ी बिरादरी हिन मुर्गी खे अची फोकस छो कयो आहे? सही ॿी शयूं आहिनि मक़सदु। शिकारपुर में ॿी शयूं आहिनि सर जेके तव्हां पाण शिकारपुर जा राखू आहियो। का न का शइ तव्हांखे नज़र ईंदी हूंदी त हिते क्रिमिनल घणो थी वियो आहे, जंहिंजी का हद न आहे। इज़त वारे माण्हू जो उथणु वेहणु माना हिकिड़ो जंजाल थी वियो आहे। इन ॻाल्हि खे फोकस कयो नी सर।
सही था इन ॻाल्हि ते फोकस छो नथा कयो जंहिंमें आवाम खे तहफ़ुज़ मिले को डिफेंस न आहे को तहफ़ुज़ न आहे मक़सदु हिकिड़ी हणा लॻी पई आहे मुर्गी खे फोकस आहे ॿी का शइ फोकस न आहे इन जो छा मक़सदु थियो तव्हां पढ़ियल लिखियल माण्हू आहियो इन छड़ो मूंखे इंसवर त ॾिजो तव्हां मूंखे महिरबानी करे ॿुधायो त मां हिन वक़्तु घंटाघर लखीदर ते मौजूदु आहियां तव्हांजे माना 20 क़दमनि जे फ़ासिले ते थाणो आहे पोइ बि तव्हां पंहिंजो पाण खे गैर महफ़ूज़ था सम्झो त तव्हां ॿुधायो त पुलिस तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी का नथी करे मदद छा थियो ॿार वीचारो अलिफ चां शहीद का खणी वियो माउ पीउ उन्हनि जा रोए पियो माण्हुनि जा एहतिजाज हुया पुलिस छा कयो आहे भाई इन शइ में कुझु बि न करे सघी पुलिस खे छड़ा बसि हिकु माना फॉर्मेलिटी पूरी करणी आहे ॿी का शइ नज़र नथी अचे ॿी का शइ का नज़र अचे चाहे बिलाल जेको मोबाइलनि वारो 10 क़दम ते हुन जो दुकान आहे त फुर थी वियोसि ठीकु न तेल निकितो न खड़ निकितो कुझु बि न निकितो आख़िरकार उहो दुकान मुंहिंजे ख़्याल में बंदि करे सही आहे भाऊ मां नाज़रीन तव्हांखे ॿुधायां त मां हिन वक़्तु जेको शिकारपुर जे माना हिन लखीदर घंटाघर ते मौजूदु आहियां ऐं भाऊ जेको आहे इंतिहाई ॾुख भरी जेका कहाणी ॿुधाए थो हीअ जेको आहे 50 क़दम जे फ़ासिले ते हीअ लखीदर थाणो आहे ऐं भाऊ उनजे बावजूदि पंहिंजो पाण खे ॾींहं ॾिठे जो बि गैर महफ़ूज़ सम्झे थो ऐं चए थो त माना असां वटि बदअमनी आहे त इहो पुलिस ऐं हिननि थाणनि जो हिते जेका मौजूदगी आहे उहो ख़ुदि हिकिड़ो सवालिया निशान आहे भाऊ तव्हांजी महिरबानी तव्हांजी दांह जेका आहे उहा आला अहवालनि ताईं पुॼंदी बिल्कुलु तव्हांजी जाइज़ शिकायत आहे किचिरो जेको आहे हिननि जो उहो तव्हां घणे में खपाईंदा हा मधेजी वारनि त ॿुधायो शिकारपुर बि त ॾिसो न भाऊ किचिरो तव्हां काॾे कंदा आहियो आरजी तौर वेठो पर मेन दख़ल ते वेठो आहे हिन वक़्तु मालिकाना हक़ आहे हुन वटि आहिनि उहो कंहिंखे मुफ़्त में बि मुर्गी ॾिए त ॾेई सघे कचिरो माना कंहिंखे ठेकेदार खे ॾींदा हो या माना मुर्गी जेके अच्छा न त पोइ तव्हां किचिरो ॿुधायो न तव्हां काॾे कंदा आहियो माण्हू घणे तव्हां ॾींदा 15-20 रुपए में किलो ॾींदा हो अगरि कोई तव्हांखे माना हिते कोई मणनि पहिरीं खणे त ॾींदव त हुनखे अच्छा अच्छा ठीकु आहे भाऊ ठीकु आहे महिरबानी भाऊ हिन वक़्तु दोस्तो असां जेको घंटाघर आहे शिकारपुर जो लखीदर चौक ते बीठा आहियूं हे स्लेट लॻी पई आहे हिन वक़्तु बि रेट आहे शिकारपुर जो ही मुर्गी आहे शिकारपुर जी भाऊ घणे किलो आहे 500 रुपया किलो ॾियो था त उन में मुर्गीअ में जेको आहे किलो सालिम आहे उन में बुर्की जहिड़ो बि आहे मुर्गी सालिम आहे हे मुंडियूं जेके आहिनि अलॻि या मुंडी न ॾींदा हो तोर में मुंडी बि तोर में न ॾींदा हो जहिड़ो बि न ॾींदा हो बुकी बि न ॾींदा हो माना सालिम जेको आहे मुर्गी ॾींदा हो त उहा 500 रुपया कॾहिं थी यार तक़रीबन भाऊ माना 500 कॾो कलाक मां हाणे थी आहे या माना घणा ॾींहं थिया आहिनि ज़रूरु तव्हां हलायो था तव्हांखे ख़बर हूंदी न सही आहे तव्हांजी एतिरी ॼाण न आहे मूंखे मां मौजूदु आहे मालिक बि हाणे कम था अचनि था हुन सां ॻाल्हायो अच्छा स्लेट ते त तव्हां ई मटींदा हूंदव न रेट त अंदाज़ो त हूंदो नी त कॾहिं मटियो अथव तव्हां 500 जो अंगु कॾहिं आयो अथव साईं असुल में अॼु आयो आहे भाऊ अॼु आयो आहे ऐं मुर्गी जो दुकानु नओं खुलियो आहे अॼु खुलियो आहे अॼु पहिरियों दफ़ो खुलियो आहे भाऊ अॼु आयो आहे मज़दूर ठीकु आहे